टिकराटो वासी नौजवान लाहौर में ट्रेन के टक्कर में फौत थी वियो आहे। 25 वरियनि जे अमजद अली महतम जो लाश ॻोठ ख़ुदाबख़्श आंदो वियो आहे। नौजवान जो मर्द घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। इलाइक़े में सोग वारो माहौल छाइजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर तव्हांखे ॾियूं पिया। टिकराटे वासी नौजवान लाहौर में ट्रेन के टक्कर में फौत थी वियो आहे। 25 वरियनि जे अमजद अली महतम जो लाश ॻोठ ख़ुदाबख़्श आंदो वियो। नौजवान जो मर्द घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। इलाइक़े में माहौल सोगवार थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर तव्हांखे ॾियूं पिया। टिकराटे वासी नौजवान लाहौर में ट्रेन के टक्कर में फौत थी वियो आहे। 25 वरियनि जे अमजद अली महतम जो लाश ॻोठ ख़ुदाबख़्श आंदो वियो। नौजवान जो मर्द घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। इलाइक़े में माहौल सोगवार थी वियो आहे। तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। टिकराटो वासी नौजवान लाहौर में ट्रेन के टक्कर में फौत थी वियो आहे। 25 वरियनि जे अमजद अली महतम जो लाश ॻोठ ख़ुदाबख़्श आंदो वियो। नौजवान जो मर्द घर पहुचण ते कोहराम मची वियो। तफ़सील मालूम कंदासीं। मजीद महर लाइन ते मौजूद आहे। मजीद, नौजवान लाहौर में ट्रेन के टक्कर में फौत थियो आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ये ठिकराटो ॻोठ आहे ख़ुदाबख़्श महतम, जंहिंजो 25 वरियनि जो नौजवान अमजद अली पुट मोहम्मद सलेमान हितां रोज़गार ख़ातिर लाहौर वियल हो, जिते लाहौर रेल जे टक्कर में हू फौत थी वियो आहे। जॾहिं फौती नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। संदसि अमड़ खे बेहोशी जा दौरा पइजी विया आहिनि। जी ठीक है मजीद, मेहरबानी तफ़सील ॼाणण लाइ।